संसार में असां पाण खे भागन वारो समझो, खुश नसीब समझो। भगवान के मंदिर में कोई फकीर आयो, उन्हीं फकीर के पेरन में जुती न हुई, तो फकीर भगवान के फरियाद पियो करे, प्रार्थना तो न पर फरियाद चइजे उनके कि प्रभु मां रोज तुंहिंजी दर ते ईंदो आहियां, तू मूंखे एडी गरीबी ॾिनी आहे कि पाइण लाइ पेरनि में जुती भी न आहे, गर्मीअ जा ॾींहं आहिनि। थोड़ी देर थी उते ही फकीर जे साम्हूं कोई उन गाॾीअ ते आयो, चैन चक्कन वारी गाॾी जेका थींदी आहे उन्हीं ते आयो कोई, बिना पेरनि जे। उनखे ॿई पेर न हुया। वो भगवान के दरबार में मथो टेके ऐं शुक्र अदा कर, प्रभु तुझो शुक्र आ, तू सब कुछ ॾिनो आ, मानुष देई ॾिनी अथई। भगवान तो मूंखे अमोलखे मानुष तन ॾिनो आ, सब कुछ ॾिनो आ, तुंहिंजो वारंवार शुक्र आ। हिकदम उनखे ॾिसी करे उन पहिरियों वारे गरीब फकीर खे हैरानी थी, भई हिनखे पेर ही कोन्हनि ऐं उहो मालिक जो शुक्र तो करे, ऐं मां जुतीअ जे लाइ फरियाद तो कयां। त असां हमेशा पाण खां हेठि ॾिसूं, तॾहिं महसूस थींदो कि उन मालिक असांखे सब कुछ ॾिनो आहे, सब कुछ ॾिनो आहे, ऐं हर ॾींहुं शुक्र अदा करण में गुजारियो। सुबुह जो उथण खां रात जो सुम्हण तक हर एक गाल में उन मालिक जो शुक्र अदा कयो। सुबुह जो उथण खां वठी रात जो सुम्हण तक जेको भी असांखे सुख मिले, जेको भी प्यार मिले, जेका भी थोड़ी थोड़ी खुशी मिले, उन थोड़ी थोड़ी खुशीअ में भी ॾाढी खुशी महसूस कयो। संसार में अगर असां ॿाहिरि ॾिसंदासीं तो जेके असां भगवान जी भक्तिअ में, सत्संग में, प्रभुअ जे सेवा में, संगत जी सेवा में जुड़ियल आहियूं, ॿाहिरि ॾिसंदासीं तो ॿाहिरि ॾाढी उस आहे, ॾाढी गर्मी आहे, ॾाढा दुख आहिनि। असां वरी भी उन्हनि खां घणो सुखी आहियूं, घणो सुखी आहियूं। संसार में असां झांके था ॾिसूं त कोई हिकु अधु माण्हू खिलंदड़ नज़र तो अचे, 10 रोंदड़ था नज़र अचनि। संसार में झांके था ॾिसूं त केतिरनि जी अखियुनि में पाणी आहे, खिल ऐं खुशी ॾाढो घटि माण्हुनि खे नसीब थी आहे। हमने जग की अजब तस्वीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। जग की अजब तस्वीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। ये प्रभु की अद्भुत, प्रभु की अद्भुत जागीर दे, एक हंसता है 10 रोते हैं। ये प्रभु की अद्भुत जागीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। तो एक सुखी यहाँ लाखों में, आंसू है करोड़ों आँखों
अद्भुत प्रभु की अद्भुत जागीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। हमने जग की अजब तस्वीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। कुछ बोल प्रभु ये क्या माया, तेरा खेल समझ में न आया। कुछ बोल प्रभु ये क्या माया, तेरा खेल समझ में न आया। हमने देखी महल रे कुटीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। हमने जग की अजब तस्वीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। ये प्रभु की अद्भुत प्रभु की अद्भुत जागीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। हमने जग की अजब तस्वीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। हमें हंसते मुखड़े 4 मिले, दुखियारे चेहरे 1000 मिले। हमें हंसते मुखड़े 4 मिले, दुखियारे चेहरे 1000 मिले। हमने देखे महल रे कुटीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। हमने जग की अजब तस्वीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। ये प्रभु की अद्भुत प्रभु की अद्भुत जागीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। हमने जग की अजब तस्वीर देखी, एक हंसता है 10 रोते हैं। एक हंसता है 10 रोते हैं। एक हंसता है 10 रोते हैं। भगवान उन्हनि पंहिंजनि प्यारनि भक्तनि जी हर पल सार रहंदा आहिनि, संभाल रहंदा आहिनि। उन्ही खां पोइ बि कंहिंजा कठिन कर्म आहिनि त भक्ति मार्ग ते नथो अची सघे, अची नथो सघे। पोइ उन जे लाइ कई बहाना थी वेंदा आहिनि, कई ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि। वॾनि भागनि सां भगवान जी भक्ति, संतनि जो संग, ऐं वॾनि भागनि सां प्रभुअ जो नाम इहे नसीब थींदा आहिनि। तव्हां कल्ह गुरु नानक साहिब जी कथा ॿुधी। गुरु नानक साहिब सां जेके गॾु रहिया उहे गॾु रही बि सुञाणे न सघिया। भाई बालो ऐं मर्दानो गुरु नानक सां हमेशा गॾु रहिया। मर्दानो रबाब वॼाईंदो हो, गुरु नानक गुरबाणी ॻाईंदा हुया।
जाॾे बि सतगुरु वेंदा हा, बालो मर्दानो गॾु हलंदा हा, मर्दानो रबाब वॼाईंदो, संगत खे ॾाढो आनंद ईंदो। संगत उहा मिठी बाणी ॿुधंदी हुई, उन्हनि खे राहत महसूस थींदी हुई, उन्हनि जो ततल मन शीतल थी पवंदो, ईअं महसूस थींदो ॼण अमृत जी बरसात थी थिए। गुरु साहिबनि पंहिंजी अमृतमयी बाणीअ में ब्रह्म जो ज्ञान ॾिनो आहे। भई संसार में जीअं समुद्र आहे, समुद्र में वॾियूं वॾियूं लहरूं बि थींदियूं आहिनि ऐं नंढियूं नंढियूं लहरूं थींदियूं आहिनि। उन खां पोइ समुद्र में अनेक नंढा 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 बुदबुदा थींदा आहिनि, त सभु ॾिसण में अलॻि ईंदा आहिनि। नंढा बुदबुदा अलॻि था नज़र अचनि, लहर अलॻि थी नज़र अचे, वॾी लहर अलॻि थी नज़र अचे, पर आहिनि सभु उन समुद्र मों ई पैदा थियल ऐं समुद्र में ई समाइजी था वञनि। इहो ब्रह्म ज्ञान आहे। तीअं ई सॼो संसार उन प्रभु परमात्मा मां पैदा थियो आहे। कोई नंढा नंढा बुदबुदा आहिनि त उहे जीव जंतु आहिनि, जानवर आहिनि। कोई लहरूं आहिनि वॾियूं त उहे मनुष्य आहिनि, इंसान आहिनि। कोई अञा वॾियूं विशाल लहरूं आहिनि, वॾियूं छोलियूं, उहे देवताऊं आहिनि। पर आहिनि सभु उन में ई पैदा थियल, उन में ई समाइजी था वञनि। उहे सभु जीव परमात्मा जी ज्योतिनि ऐं सभु उन परमात्मा मां पैदा थिया आहिनि, अंत में उन ई परमात्मा में समाइजी था। इहो ब्रह्म ज्ञान आहे। अहिड़ो ज्ञान अमोलक गुरु नानक विरहाईंदा हुया। भाई मर्दानो गॾु हलंदो, भाई मर्दाने जी न्याणीअ जी शादी ही गुरु नानक साहिब जन खे हथ जोड़ी वेनती कई कि हाणे कुछ ॾींहं मूंखे छुटी ॾियो, मोकल ॾियो त मां पंहिंजे घर वञा। गुरु नानक चवनि था, न मर्दाना, अञा कुछ ॾींहं असां सां गॾु हल, अॻिते सत्संग करणो आहे। छो जो घुमी घुमी पूरे धरतीअ ते उन्हनि प्रभुअ जे नाम जो प्रचार कयो। मर्दानो चए थो, न मूंखे ज़रूरी कमु आहे, हाणे तव्हां मोकल ॾियो। गुरु नानक चवंसि था, मर्दाना तोखे एॾी तकड़ छो लॻी आहे? सतगुरु, मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे। न्याणीअ जी शादी आहे त वञणो पवंदो। ऐं महिरबानी करे, कृपा करे मूंखे कुझु बख़्शिश ॾियो त मां न्याणीअ जी शादीअ जा वञी कारज रास कयां। गुरु नानक साहिब चयो, मर्दाना तुंहिंजी न्याणी असांजी न्याणी आहे, तूं काई चिंता न कर, उन जा सभु कारज निरंकार रास कंदो। चयो, हा मर्दाने चयो, हा उहो त रास कंदो, पर पैसा खपंदा न, पैसा कुझु ॾियो। गुरु नानक चयो, तूं चिंता न कर, काई चिंता न कर। असां चऊं था तुंहिंजी न्याणीअ जी शादी ईअं थींदी जीअं कंहिं राजकुमारीअ जी थींदी आहे, जीअं कंहिं राजा जे धीअ जी थींदी आहे। मर्दानो चए थो, हा सतगुरु, त तव्हांजी आसीस थींदी, दुआ थींदी, पर धन जेको खपंदो उहो धन त ॾियो न। सॼी जिंदगी मां तव्हां सां गॾु हलियो आहियां, तव्हांजी सेवा में रहियो आहियां, इहो रबाब वॼायो आहे। इहो रबाब अगरि मां कंहिं राजा महाराजा जे दरबार में वॼायां त केतिरो धन मिले हा। मां तव्हां सां प्यार वश हलियो आहियां। इहो ई रबाब अगरि मां कंहिं सभाउनि में वॼायां हा, माण्हुनि खे ॿुधायां हा त मूंखे केॾो वाह वाही थिए हा, जस थिए हा, नालो थिए हा। गुरु नानक साहिब खिली पिया, मुस्कुरायो, मर्दाना तूं चिंता न कर, असां चऊं था विश्वास कर, न चिंता न कर, तुंहिंजे न्याणीअ जा कारज रास थींदा। चयो, न कुझु ॾियणो अथव, जेको ॾियणो अथव ॾियो त मां हलां। गुरु साहिबनि सां बहस पियो करे, बाले खे गुस्सो आयो। चयो, सतगुरु तोखे चवनि था न, बसि चुप कर न, छो थो बहस करे? तो ॾाढो गुस्से में ॻाल्हाइण लॻो, मां पंहिंजो एॾो समय तव्हां सां विञायो आहे, एॾो टाइम तव्हां सां विञायो आहे, एॾो वक़्तु तव्हां सां विञायो आहे, कुझु ॾियो, जेको ॾियणो तो ॾियो, मां हलां बसि।
तो गुरु नानक साहिब जी सहज स्वभाव सरलता सां चयसि साम्हूं जेके पत्थर पिया आहिनि न, इहे पत्थर मेड़े खण, पत्थर मेड़े खणा, पत्थर मेड़े छो खणा? वरी बाले पोयों इशारो कयो, सारी सतगुरु चवनि था त खण न, चवण मन। आखिर 2, 4, 5 पत्थर मेड़े पंहिंजे झोले में विधई, पंहिंजा कपड़ा भी विधई, पंहिंजी चादर पटको सभु विधई, उन में पंहिंजो जेको रबाब वॼाईंदो उहो रबाब भी विधई ऐं झोलो पुठीअ सां लटकाई ऐं हलियो। गुरु नानक साहिब खे पेरे भी न पियो, मोकिलाए भी न, धीरे धीरे मन में पंहिंजो गुस्सो कढण लॻो। वरी थोड़ो अॻिते वियो त आवाज वधी वियसि, जोर जोर सां ॻाल्हाइण लॻो। जंहिंजे साम्हूं माण्हू न ॻाल्हाए सघंदा न, पोइ ईअं चपनि में ॻाल्हाईंदा, धीरे 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 धीरे, पोइ जीअं जीअं अॻिते वेंदो आहे पोइ जोर सां ॻाल्हाईंदा, पोइ अञा जोर सां ॻाल्हाईंदा। मर्दानो भी ईअं पियो करे, पोइ त घटि वधि लफ़्ज़ बि पियो ॻाल्हाईंदो वञे। गुरु नानक खिलनि पिया। मर्दानो घर हली वियो। जंहिंमहिल यात्रा करे पंहिंजे घर पहुतो त उन जी 4 धीअर हुयूं मर्दाने जूं, ऐं उन जी धर्म पत्नी, 4 धीअर, सभु जोर जोर सां ख़ुशीअ में चिल्लाइण लॻियूं, बाबा अची वियो, बाबा अची वियो। 4 धीअर उनखे घेरे वयूं। बाबा असांजे लाइ जंहिंजी शादी ही उहा न्याणी बि, बाबा मुंहिंजे लाइ छा वठी आयो, बाबा मुंहिंजे लाइ छा वठी आयो, बाबा मुंहिंजे लाइ छा वठी आयो। एॾा ॾींहं यात्रा ते हलिया विया आहियो। मर्दाने खे ॾाढो क्रोध, ॾाढो गुस्सो हुयो। उहो घरवारी बि पुछेसि पई, साईं छा वठी आया ॿारनि लाइ, मुंहिंजे लाइ छा वठी आया आहियो। मर्दाने झोलो लाथो, फिटी कई न ॻियो, हाँ खणो हे त कढियऊं त उन मां रबाब निकितो, रखियऊं ठीक सां। वरी मेरा कपिड़ा निकिता, उहे कढियऊं। जीअं झोलो ॾिसनि हेठि त उन्हनि जी दाह निकिरी वई। ॾाढी जोर सां चिल्लायूं, ॾाढो जोर सां, बाबा एॾो सोन, एॾो सोन। मर्दाने चयो छाजो सोन? चीत सोन एॾो पियो आहे झोले में। उहे पत्थर गुरु नानक जेके उनखे खणण लाइ चया हुया, उहे पत्थर सोन जा थी विया। मर्दाने जो झोलो हेठों फाटल हुयो, उन मां कुझु पत्थर त किरी भी पिया, उनखे ख़बर ई न पई। ॾिसी तरी सोन। उन्हनि जी धर्म पत्नी चए थी, न मों हिकु छा आहे न, चइनी धीअरनि जी शादी थी वेंदी। ऐं सच में मर्दाने जी धीअ जी शादी थी अहिड़ी सुठे तरीक़े सां, एॾी सुठी बारात जी आओ भगत थी, एॾो स्वागत थियो जीअं कंहिं राजा महाराजा जी बारात जो स्वागत थींदो आहे। ऐं एॾो सोन उन्हनि खे ॾिनो वियो। चइनी न्याणियुनि जी शादी थी। गुरु नानक जी मुख जा निकतल वचन हुया कि तुंहिंजे धीअ जी शादी राजकुमारीअ वांगुरु थींदी ऐं तुंहिंजी न्याणीअ जी शादीअ जा कार्य निरंकार पाण कंदो। परंतु जेके संतन सां वेझो रहंदा आहिनि, गॾु रहंदा आहिनि, उन्हनि खे एॾो भरोसो विश्वास न अची सघंदो आहे। पोइ मर्दानो वरी गुरु साहिबनि जे सेवा में रहियो, जिंदगी भर रहियो, आख़िरी तक रहियो। सतगुरनि जी सेवा, संगत जी सेवा कॾहिं अजाई न वेंदी आहे। उन मां अनंत फल मिलंदा, बेअंत फल मिलंदा। उहे असांखे भले साम्हूं ज़ाहिर नज़र न अचनि, पर मिलंदा ज़रूर। सतगुरनि पंहिंजी बाणीअ में लिखियो आहे, 4 पदार्थ जेको मांगे, 4 पदार्थ जेको मांगे, साध जना की सेवा लागे, साध जना की सेवा लागे। उनखे 4 ही पदार्थ प्राप्त था थियनि, धर्म अर्थ काम मोक्ष। जेको साध संगत जी सेवा में जुड़ी थो वञे, संतन जी सेवा में तो जुड़ी वञे।